केड़ो कम शुरू कयो थई? खेरा जे घर गुलेलियूं चुटण जो। वो छोरा छोरा यो कम कंदे माना पी जो पटके लारण जो सोचो थे हां? अरे हुआ ना डायण थई डायण कान थी रत पिए। गाल बुध चंगो थियो जो तू अची वे। मुखे पैसा था खपन, पैसा त दे। मनी मासो रे किना ना बन अन्या घर में मत पे रखा तो वाकू अगर बात हेडो पटे वेटिया पैसा त दे। इहो नथी पुछी त मानी खाइंदे बाकी पैसा लाइडो करे बात पटे ते पैसा त दे। किथा दी पैसा? हाँ मिलाई थी मानी। बुख तो मरिया। पेरी मुखे 200 रुपया दे मुखे 200 रुपया। 200 या ये तो 200 जो छा थई? हां एडा पैसा कर दिया काडे? मंगणी है न पाड़े में मंगणी उते डाज में पैसा देना है न। कमाल मंगणी ते भी डाजो छित्ती जी थी आई जा। तोखे केड़ी खबर? अन्या नवा नवा घणा ही रिवाज निकरी विया आहिन। तू हाने छड ने गाल के बस मुखे पैसा दे। वन तेरे मानी तो खड़िया वन यही तो साथ करे वन मानी खड़िया मिलाई थी मानी पर तो जल्दी पैसा कर। मानी खड़ी मानी पैसा न खा पैसा तो जाए न क्या मानी खाना पर पैसा न खाई तोरा न बुझा जा तो बाबा पैसा कौन दी? जरा ये टप टप छा चलाती थी तो बकरी छो न कटी दिन मल दे कड़ा तो बाबा हेलो तोखे विलाचार कोने सजी रात टंगू हणण जो। और क्रिकेट छॾ जने तो की खबर बया त खानो सुधरण जो ना है वो क्रोध छा जो? क्रोध कोन थी कया सच थी चवाए। हिक न हिक दी अची वने के मुसीबत में पोइ चवंदे त सभाई सच चयो हुयो। हाँ खबर आ मुके तू गामू सचारे जी धी आई बस कर हाणे। हाँ हाणे सजो दी पयो हूंदे घर में बकरियूं वञन भूख मरियूं। और छोकरा छड़ के हल बकरी का हल केड़े पासे कायो ना? हाणे ये करे शहर वाले पासे ना बे जाए जे पुलिस अचे ना तो ड्रोड़ी अचे मुके बुधाए जाए। हां वरी को उबतो कम करे आए छा? सभाई जने तो के खबर आ न त जे रात खानू घर का बाहर हुंदो आ उन रात खेर ना आयो तो तोखे त अल्लाह संजारींदो बाकी असां जी जाए नाए। समझण वारो हुजी त समझे। वैसे आचार्य नबन हद करे छड़िया। अरे सर खानो भी रोज बाजे गोट भगो बीठो आ। जबार तवाजा हथ बदल कोनन के अगे चक्कर जका खानू के ता से खतरी नहीं हुई पुलिस ता कुछ कयो? जबार रेस ता जरा इतरो कुछ करे तो भाई रक्षा ताई तरफ हाली को हिय करे लट को ना आला तो बंदूक खयो दावत हो खानू के टाको डिबो ही डिबो पर आचार्य नबन जो छाकियो जेड़ी हु कन था ना तेड़ी कयोन। रेसे मु मतलब न समझो। जबार मतलब तो साफ आ अजो मजो तो घर में चोस मारे पियो ही तव्हां भी पुराना पापी आयो। रेसे शुरू में असां बे कयूं पर हियर जबार कोने चाट टिपी अचे तने में तई माट करे वेठा हूंदो। हां सजे गोठ में गाल पे हले वे त जबार वाले घर वाला रवा ओ त वणते टंगा प्यान पता के केर चवे रहीसे? रेसे घणो सबर कयो सी रुगो मुझो मंगणो थियण दे पोए दिस जाए तमाशो कुछ मुर्सी कयो अकेलो मां ता कोन छड़ीदस पर ता के कुछ हिम्मत करनी पवंदी थान मुर्सन जो आयो जगर अन्या मानू जी जरूरत पयो न त मां ता के करे दींदुस। चंगो रेसे असां हलूं था अजू अच हिम्मत कयो बता रहा तू खाई तो इंसान पर कुछ मुको लगे नहीं ये बंदूक को रखते बाहर से बता रहा बंदी का तुझी मर्जी पा क्या चाचा मेरे खाना मु वकील करे चलियो इंशाल्लाह जल्द ता जो केस शुरू थी।
मुझे ख्याल में इन ही हफ्ते तव्हांखे हाज़िरी ॾियाणी था। रेस मुझो फिक्र न कर, सूबेदार जो बिलो कर, वॾो बेशनाख्तो माण्हू आहे, मिठले जो ख़ासि माण्हू आहे, मुंहिंजी बि कोन थो ॿुधे। का पाड़ ॻोल्ही से पाड़। रेस सिर्फ एतिरो कर त वरी मुंहिंजे घर में छापो न आणे। जेकॾहिं मुंहिंजा ॿाहिरि हथ अचनि था न, उन्हनि सां भली रिआयत न करे। छो मीर ख़ान, भाउरनि मां बेज़ार आहीं छा? रेस रेस हू मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, ॿाहिरि। मां उन्हनि जी ॿूटी ॿूटी मूं वाक़िफ़ आहियां। इन्हीअ सूबेदार खे त आङुरनि ते न चाहींदा, आङुरनि ते। पर रेस मूंखे ख़ौफ़ इन्हीअ ॻाल्हि जो आहे किथे बाबा खे न गिरफ़्तार करे। सूबेदार ईअं छो कंदो? छो त सूबेदार खे आचर ऐं नपन हथ कोन ईंदा, ऐं हू बाबा जो सहारो वठी उन्हनि खे पेश पवण ते मजबूर कंदो। ऐं रेस मां नथो चाहियां त असांजे करे बाबा रोज़ रोज़ थाणे ते अचे। मीर ख़ान इहो ज़िम्मो मुंहिंजो आहे। नई सूबेदार तव्हांजे पीउ में हथु विझंदो ऐं नई वरी तव्हांजे घरनि ते छापो हणंदो। जे रईस इहो ज़िम्मो खणी थो न, त पोइ मुंहिंजो बि तोसां मुड़साणो वाइदो आहे। जे इन सूबेदार खे पंहिंजे अॻियां गोॾनि भर न झुकायां त मुंहिंजो नालो मीर ख़ान आहे। सोनी, मञा थो त न ॻोठ में तुंहिंजी माउ खां वधीक ॿियो को बि ख़तरनाक न आहे, पर छा कयां, तोखे नथो ॾिसां त मूंखे सुकून कोन थो अचे। जी अहिड़ी ॻाल्हि आहे त पंहिंजे पीउ खे मुंहिंजे रिश्ते लाइ छो नथो मोकिलीं? बाबा खे ॾाढो चयो अथमि, बाबा चए थो खेर असांखे संग कोन ॾींदी। ॻाल्हाइण में हर्जी कहिड़ो आहे शरीफ़? सुणी, तूं पंहिंजी माउ खे राज़ी कर त मां बाबा खे मोकिलियां। चरियो आई छा? मां मूंसां कीअं ॻाल्हि कंदसि? पोइ छा थींदो असांजो? अलाह भलाई कंदो, तूं पंहिंजे पीउ खे मोकिल त सही। ठीकु आहे, मां वरी कोशिशि कयां थो बाबा खे मोकिलण जी। अजकारो जोड़ो पा मुझी फरमाइश ते, अजकारो जोड़ो कारो सब कारो जोड़ो पायो पंहिंजे पोड़ियुनि खे बि पायो। अस्सलाम वालेकुम। नबन खान भला ॾे ख़बर अॼुकल्ह कंहिं ते मारू आहे? जुमाली त सलाह अथई। अब असां ग़रीबनि खे किथे था गॾायूं भाउ? असां तयारु आहियूं, तूं रुगो सोचे वठु। आज़माई ॾिसो न बने, पोइ हिते हटण वारो मां न आहियां। पोइ अच त तोखे बि आज़मायूं था। सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे, ॾाढी तकड़ि अथई। हा छो? तूं त पोइ हिते हटण वारो ई न आहीं। न न न न न बने, मूंखे हीअं सम्झो अथई छा? अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। हलो हलो, काॾे हलिणो आहे ॿुधाए, काॾे हलिणो आहे? जुमा सॼी राति पई आहे, सॼो मुल्क पियो आहे, जिथे वझ लॻो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मां आहियां बुखारो ऐं मूंखे लॻी थी बुख, भला ॿिए दफ़े हलूं लागी तो। तुंहिंजी मर्ज़ी, पर ॻाल्हि ॿुध, कंहिंसां ॻाल्हि कई थी त सम्झां थो, मां ॻाल्हि खे सम्झां थो, पोइ चकर काटणा पवंदा। अञा त ॿ मां कूड़ा निकिता ई कोन्हनि खे। अबो ही हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं फिकुर न कर, मामा कंडो कोन लॻंदी बा। ठीकु आहे ठीकु आहे, हल हाणे। ॾाढो था मूंखे दॿाइनि, फज़ीलत ई कान्हे। मां पाड़े जो चङो माण्हू, इज़त वारो आहियां। चार चङा मां वटि ईंदा, मूंखां फ़ैसिला कराईंदा आहिनि त उहो चङो ॿिए हिते छा थी पियो। असांजी पंहिंजे पीउ जी विकी आहे, सॼी राति निकिता।
आचर जी अञा नंबर ना आयो अलाए छो अदे नबन देर कई आ हीअ राति बि वञाईंदो या ईअं त कोन कंदो ही केरु इहो ई दादो नबन ॾाढी देर कई थी वई तयार आहियो तव्हां असां त तयारु आहियूं इहो ॿुधाए त अॼु राति कंहिं मथां टांडो रखिणो आहे अॼु रेस जे वाड़ ते था हलां काजरा तूं त खाई खाई सुॼंदो थो वञी मेयूं भरियूं थी वियूं आहिनि बोतार आराम चवंदा खीर बि घटि थो अचे भला भई चारो खड़ वड़ वठो था पैसा पाण खाईंदा वञो हा हा यार ईमानदारी ॾेखारियो इन कयो ऐं ॿियो इहो कहिड़ो कमु ते चयोमांव हा तव्हां ॿिन्ही मां हिकिड़ो जाॻे हिकिड़ो सुम्हे ॿई न सुम्हिजो बाबा थोरो होशियार था सम्झो हथियार 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 तव्हां आहिनि पंहिंजा ऐं जेको बि ॾिसो न ज़रूरु को पाछूलो बि ॾिसो डच गोली
जुमा मास्तर रात यार चोर कमाल करी विया। हाँ बा मनु खे बधी मेह का विया साबिर रईस जी अड़ी मास्टरड़ा ये चोर ऐसा खा गुजा न थी। हाँ सच जुमा जुमा खुदा खुदा कर खाम खा तो मोचड़ा मोचड़ा करी। अरे हिने ईशानड़ा अन्य हने जुई में जवान जाओ ना है जो जुमे के हथ लाए तो थी वने को नमूनो। हाँ ऐसा न जुमो जवान थी जवान तो इनके ये समझो अच्छा। हाँ जुमा तो के भला रात चोर मिले अच्छा। मास्तर तू पक जुमे के मोचड़ा खा रही जुमो आए बेलाल वाणे जो हारी सो पादर खाइंदो। अरे मियां मास्टरड़ा इने ईशान के केड़ी खबर है बाबा साजी छड ईशान के। हाँ जुमा तू बुधाए भला रात चोर डिठा ही छा। अड़ी हाँ चूरन मा के सलायो भो जुमा मेहरे सजी अथई अजायो बताल न वञो चोरन खां अग में थाने ते तू न टंगियल हुजी। अरे जेल में मुड़सन लाइ ठया थी बाबा मुड़सन लाइ असां नमूनो कंदासीं। हाँ सतड़िया जावल ना हूं पूरन महीने जा जावल हूं। हाँ हाँ जुमे के जेल जी परवाह छा। हाँ जुमा रात कह सलाह कई तो सा यार मां पे वना घर मां के मिलो रस्ते ते न पन मुखे जी शिकार ते हलो मुचे मां मां ना लंदस मां घर मोटी थो वना पा पर बुध या गाल कैसा न कजाए थी न वने को नमूनो। हाँ जरे हुआ छा तुझी गाल मां छो कंदुस भला। जुमा बगैर पैसे जे पढ़ो जाराए छडी। मां तो कमरे में बैठी हुई है। अलाए अम्मा तू रुको कमरे में बैठी हो जाए आराम सा बाहर घर जो ख्याल न कजाए। अड़ी हेडे या डायण जनी त कोन आई ही। हां न मां मासी छाजी मासी धूड़ जी मासी पक्का ने जनिया जे पुट छाहिद जा कम हुंदा इने छोरे मुजो दिलो भगवा सजो डी हुया गुलेली त सथ में फिरंदो तो वते तो घर घर में गुलेला हणदो। हाने मां कारे कंदस हे दिलो मां हिन दिले जे बदरो हिन खां जे 5 दिला घर आया त माखे भी मने मां हिन के चंगी तरह थी करे अचा ये छाती साथे हम छो छा थौ पाटे दिल में को खैरा ये वयल है छा। अरे माई हे दे हवालियो तुझे छोरो काथे आ
छो माई तो सा खैर ता है मुझे छोरे जो थी पूछी शादी कराईंदीस छा शादी त जडे थे से हाली त टंगो भनी खारे हेठो पूरे छडींदी सास